إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب زدني علما رب زدني علما وقال الله سبحانه وتعالى قد أفلح من زكاها وقد خاب من دساها हर किस्म जी हमद ऐं सना तारीफ़ ऐं वाखाण किबरियाई ऐं वॾाई बुज़ुर्गी ऐं बादशाही अकेले अल्लाह वहदहू ला शरीक जे ज़ात जे लाइ जेको तमामु जहाननि जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक मुश्किल कुशा हजत रवा आहे दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातिमुन नबिय्यीन अहमद मुस्तफ़ा इमामुल क़िबलतैन व थक़लैन शाफ़िअ महशर साक़िअ कौसर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे मथां जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन तमामु जहाननि जे लाइ रहबर ऐं रहमत ऐं रहनुमा बनाए करे मोकिलियो आहे मोहतरम सामीन इकराम अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिन दुनिया जे अंदरि हिकु मक़सदु ॾेई करे मोकिलियो आहे ही जान ही नफ़्स ही ज़िंदगी जेको बि असांखे मिलियो आहे ही रब्बुल आलमीन जे तरफ़ खां हिकु नेमत आहे ऐं इन नफ़्स जे बारे में रब्बुल आलमीन असां ऐं तव्हांखे हिदायत कया आहिनि पंहिंजे पाक कलाम जे अंदरि त जंहिं बि शख़्स इन नफ़्स खे पाक रखियो इन नफ़्स खे पंहिंजे जान खे बुराइनि खां बेहयाइनि खां बुछड़ाइनि खां
हर क़िस्म जे गुनाहनि खां पाक रखियो, पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फ़रमायो, त उहो इंसान हक़ीक़त में कामयाब इंसान आहे। उहो इंसान पंहिंजे मक़सद खे सुञाणे करे ज़िंदगी बसर करे रहियो आहे। पर जेको इंसान पंहिंजे नफ़्स जो तज़कियो न करे सघे, पंहिंजे अंदरि जेका कमी कोताही आहे, गुनाह या बुराई आहे, उन जे विच में ऐं नेकी जे विच में फ़र्क़ु न करे सघे, त यकीनन उन इंसान पंहिंजे नफ़्स खे हमेशा जे लाइ नामुराद ऐं नाकाम बनाए छॾियो। तज़किया नफ़्स जे हवाले सां चंद अल्फाज़, चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि त इंसान जेको पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कंदो आहे त उन जी अहमियत छा आहे, फ़ज़ीलत छा आहे ऐं इन जो मक़सदु छा आहे। तज़कियो नफ़्स जेको आहे हक़ीक़त में नबियनि ऐं रसूलनि खे जेको टारगेट मिलियल आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां, जेको मक़सदु टारगेट ॾिनल आहे पंहिंजे पैगम्बरनि खे, त पंहिंजे उम्मतनि में वञिणो आहे, उन्हनि खे सम्झाइणो आहे, तौहीद जी दावत ॾियणी आहे, शिरक खां गुनाहनि खां बचाए करे सिधे रस्ते में आणणो आहे। उन्हनि ॻाल्हियुनि जे अंदरि हिकु ॻाल्हि इहा बि आहे त पंहिंजे उम्मतिन जो तव्हांखे तज़कियो करणो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदसि पुटु हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे घर खे तैमीर कनि पिया ऐं उते हिकु दुआ घुरनि था, जंहिं दुआ जे अंदरि असां ऐं तव्हांजे लाइ हिकु नसीहत मौजूदु आहे। फरमाइनि था रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असां तुंहिंजे घर खे तैमीर करे रहिया आहियूं। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया जे धरती जे अंदरि रब्बुल आलमीन जे घर खे तयारु करे रहिया आहिनि। उहा मस्जिद बैतुल्लाह जेका असां ज़मीन जे अंदरि तमामु मसाजिद जो जेको आहे सो यानी किलो आहे, बुनियाद आहे। रब्बुल आलमीन जा ॿई पैगम्बर इन नेकी जे अंदरि अॻिबराई करे रहिया आहिनि। दुआ था घुरनि उन नेकी जे करण खां पोइ, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, ऐं अल्लाह असां हिन ॻाल्हि खे यानी नेकी जे कम खे सदक़े जारिया खे असां करे रहिया आहियूं, पर असां खां पोइ हिकु अहिड़ो नबी जेको आहे सो मोकिलिजां जेको इन्हनि जे अंदरि अची करे इन्हनि मां ई अचे। वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका, उन जो मक़सदु इहो हुजे त तुंहिंजे आयतनि जो तज़किरो करे, तुंहिंजे क़ुरान खे जेको आहे सो ॿुधाए करे आयतूं उन्हनि खे सम्झाए। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ऐं हिकमत जेको आहे सो सम्झाए, यानी क़ुरान वही जेको तुंहिंजे तरफ़ खां हुजे इंसान जे भलाई जे लाइ, उन्हनि जे अंदरि अची करे उन्हनि खे सम्झाए। वयुज़क्कीहिम, ऐं अल्लाह उन्हनि जे नफ़्स जो तज़कियो फरमाए। हिते तज़किया नफ़्स जो ज़िक्र सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम कयो आहे, सैयदना इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे दुआ जे अंदरि कयो आहे त अल्लाह अहिड़ो पैगम्बर हुजे जेको माण्हुनि जो तज़कियो फरमाए, रसूल सां गॾु पंहिंजे पैगम्बरी जेको आहे सो पेशे सां गॾु माण्हुनि जे बुराइनि खां बुछड़ाइनि खां बचाए करे नेकी जे राह में गामज़न करे। वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, किताब ऐं हिकमत यानी क़ुरान ऐं हदीस सम्झाए उन्हनि खे। इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, ऐं अल्लाह तूं ई ग़ालिब आहीं, तूं ई हिकमत वारो आहीं। असांजी दुआ इहा आहे त इन्हनि जे अंदरि अहिड़ो नबी अचे जेको माण्हुनि जे तज़कियो फरमाए। यानी ॾिसो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम
दुआ जे अंदरि इहो घुरनि था त उम्मतुनि जो तज़कियो थिए। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी खे ॾिसो, क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन तज़किये जे हवाले सां इन पैगंबर जो बि जेको आहे सो ड्यूटी लॻायो। अल्लाह साईं क़ुरान जे अंदरि तो फरमायो अल हता का हदीसु मूसा, ऐं पैगंबर तो वटि जेको आहे सो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे किस्सनि मां ॻाल्हियुनि मां कुझु यादि हुजे आयो हुजे। हलता का हदीस मूसा इद नादाहु रब्बुहु बिल वादिल मुक़द्दस तुआ, उन घड़ी के यादि कयो जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक पैगंबर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पाक जॻह जे अंदरि घुराए करे जेको आहे सो हिकु टारगेट ॾिनो, हिकु जेको आहे सो मक़सदु उन्हनि जे हवाले कयो। इज़हब इला फिरऔन, अल्लाह रब्बुल आलमीन टारगेट इहो ॾिनो मूसा खे, ऐं मूसा इज़हब इला फिरऔन, मैंने फिरऔन वटि जेको आहे सो तुंहिंखे वञिणो आहे, उनखे तबलीग करणी आहे, उनखे दावत ॾियणो आहे, उनखे सम्झाइणो आहे। इन्नहु तगा, छो जो इहो फिरौन तमामु सरकस थी चुको आहे, पाण खे रब्बुल आलमीन सम्झण लॻो आहे, दुनिया खे हक़ीर सम्झी करे पाण खे रब्बुल आला जो मक़ाम ॾियणो जेको आहे सम्झण लॻो आहे। तोखे तबलीग करणी आहे, दावत ॾियणी आहे, मूसा पहिरीं जेको आहे सो फिरौन वटि वञिणो आहे। इज़हब इला फिरऔन इन्नहु तगा, पर उनखे जेको आहे सो तोखे ॻाल्हि नरमी सां करणी आहे, उन जे साम्हूं नरमी सां पेश अचणी आहे। फ़कुल हलक इला अन तज़क्का, उनखे चवणो इहो आहे जेको आहे सो छा तुंहिंजो इरादो आहे फिरौन, ऐं तोखे अहिड़ी ॻाल्हि न ॿुधायां, अहिड़ी आयत न ॿुधायां, रब्बुल आलमीन जो पैगाम न ॿुधायां जंहिंसां अन तज़क्का तुंहिंजे नफ़्स जो तज़कियो थिए, तुंहिंजे नफ़्स जे अंदरि तुंहिंजे जान जे अंदरि जेका तकबुर आहे, बुराई आहे, बुछड़ाई आहे, बेहयाई आहे, उन जो तज़कियो थी वञे, उन जी सफ़ाई थी वञे, ऐं तूं पंहिंजे रब ॾांहुं क़रीब थी वञी। ही टारगेट मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि अल्लाह साईं ॾिनो हो त पंहिंजे उम्मतुनि जो ऐं जेके बि दुनिया जे अंदरि सरकश आहिनि उन्हनि जे तज़कियो फरमाइणो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो हिन पैगंबर खे, आख़िरी नबी रसूल खे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं दुनिया जे अंदरि मोकिलनि था, तॾहिं अल्लाह साईं असां ऐं तव्हां जे लाइ ऐलान फरमायो त इहो नबी जेको आहे सो तव्हांजे लाइ जेको आयो आहे असांजे तरफ़ खां इहो अहसान आहे। उन नबी जो बि टारगेट ऐं मक़सदु ॾिसूं छाजे करे अल्लाह साईं मोकिलियो। फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, यकीनन रब्बुल आलमीन एहसान फरमायो मोमिनीन जे मथां, इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नेमत सां, पंहिंजे फज़लो करम सां पंहिंजे नबी खे उन्हनि जे अंदरि मोकिलियो। युअल्लिमुहुमुल किताबा वल हिकमत, उहो पैगंबर अची करे उन्हनि माण्हुनि खे हिकमत जेको आहे सो सम्झाए थो, क़ुरान जो आहे तूं ॿुधाए थो, व युज़क्कीहिम, ऐं उन्हनि जो तज़कियो थो फरमाए। यानी इन तज़किये नफ़्स खे अल्लाह साईं पंहिंजे इन नबी सां बि जोड़ियो आहे त इन नबी जो मक़सदु इहो आहे त तव्हांजो तज़कियो फरमाए, ऐं तव्हांजे जेके बि अंदरि बुरायूं आहिनि, खामियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उहो तव्हांखे ज़ाहिर करे ॿुधाए। जीअं इंसानु आईनो ॾिसंदो आहे, चहिरे खे ॾिसंदो आहे त मथां जेको आहे सो उन जे चहिरे जे अंदरि का कोताही हुजे, का कमी हुजे, उन आईने खे ॾिसी करे पंहिंजे चहिरे मां उन साफ़ कंदो आहे। अहिड़े नमूने सां उहे पैगंबर ऐं रसूल जेको आहे सो उम्मतुनि जे लाइ आईने जे मुताबिक़ आहिनि। जेके बि ग़लतियूं ऐं कोताहियूं नबियुनि जेको आहे सो इंसान जे अंदरि, उम्मतुनि जे अंदरि हूंदियूं आहिनि, उहे रसूल ऐं पैगंबर उन्हनि जी सफ़ाया करे उन्हनि खे साफ़ रस्ते ते हलाइण जी कोशिशि कंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि मक़सदु अल्लाह साईं इहो फरमाए त उहो जेके से माण्हुनि जो तज़कियो फरमाईंदो आहे, व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन, इन खां पहिरीं नबी ऐं रसूल जे अचण खां पहिरीं माशरो इंतिहाई बेहयाई जे अंदरि, बुछड़ाई जे अंदरि जेके से मुब्तला हुई। अल्लाह साईं फरमाए थो वाज़े गुमराही जे अंदरि हुया, ज़ुल्म सितम जो जेको आहे सो यानी उन जे अंदरि ज़ुल्म सितम जो यानी
माशरो हो, बिदत ऐं शिरक जो माशरो एतिरे क़दर जो बैतुल्लाह जे अंदरि रब्बुल आलमीन जे पैगंबर जी तमीर शुदा जेको आहे सो बैतुल्लाह जे अंदरि 360 बुत जेके आहिनि से रखियल आहिनि। ज़ुल्म सितम जी इंतिहा एतिरे क़दर जो ॿार जेकॾहिं पैदा थिए ज़िंदा उन खे दरगोर कयो वञे, ज़िंदा उन खे जेको आहे सो क़बर में पूरियो वञे। बेहयाई फाशी जी उरियानी जी अहिड़ी जेको आहे सो यानी माण्हू बैतुल्लाह जे अंदरि बग़ैर कपिड़े जे उरियानी जे हालत में तवाफ़ करण वारा ऐं इन अहिड़े नमूने सां बेहयाई जो जेको आहे सो माशरो जॾहिं पाणी वांगुरु शराब खे पीअण वारा ऐं ज़ुल्म सितम धाड़ो चोरी अहिड़े क़दर जो हर जॻह ते चोरी ऐं धाड़ो आम हुजे, अहिड़े माशरे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी खे मोकिलियो आहे नफ़्स जो तज़कियो करण जे लाइ त माण्हुनि जो जेको आहे सो तव्हांखे तज़कियो फ़रमाइणो आहे। ऐं इन जो मक़सदु छा आहे, छाजे करे तज़कियो करणो आहे? अल्लाह साईं क़ुरान जे अंदरि कामयाबी जो हिकु मक़ाम बयानु फ़रमायो, जन्नत में दाख़िल थियण जो हिकिड़ो सबबु बयानु फ़रमायो। फरमाए जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार व ज़ालिका लिमन तज़क्का, जन्नत जा बाग़ात उन जे लाइ आहिनि, नेमतूं उन्हनि जे लाइ आहिनि। ज़ालिका उन शख़्स जे लाइ जंहिं पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फ़रमायो। अल्लाह से फरमाया तो कद अफ़लह मन तज़क्का, जेको बि इंसान पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फरमायो कामयाब थियो। व ज़कर रस्म रब्बी फसल्ला, ऐं उन जे अंदरि पंहिंजे रब खे यादि रखियईं। रब्बुल आलमीन जेको उन खे दुनिया जे अंदरि पैदा फरमायो उन पैदाइश जे मक़सद खे यादि रखियईं। रब्बुल आलमीन जे इबादत में यादि में जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारियईं ऐं निमाज़नि जी पाबंदी करण वारो रब्बुल आलमीन खे यादि करण वारो। बल्कि अल्लाह से फरमाया तो तव्हां इन खे तवजो नथा कयो, रब्बुल आलमीन जे यादि में तवजो नथा कयो, नफ़्स जी पाकीज़गी जे लाइ महिनत नथा कयो। बल तुसिरूनल हयात दुनिया, तव्हां दुनिया जे ज़िंदगी खे तरजीह ॾियण वारा आहियो, दुनिया जे ऐशो इशरत खे हमेशगी वारा सम्झण वारा आहियो, दुनिया जे ज़ेबो ज़ीनत खे जेको आहे सो तरजीह ॾियण वारा आहियो। अल्लाह से फरमाए तो वल आखिरतु खैरुं व अबका, बल्कि आख़िरत जी वारी जेका ज़िंदगी आहे, जेका आख़िरत जी ज़िंदगी उहा हमेशगी वारी आहे ऐं बहितरीन आहे, तव्हांजे फ़ाइदे में उहो ई आहे। अल्लाह से फरमा तो जंहिं इंसान पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फरमायो। ॿिए आयतनि जे अंदरि ॿिए जॻह जे अंदरि अल्लाह साईं 11 क़स्मूं खाई करे बयानु फरमायो। फरमाई वशमसी व दुहाहा, कसम आहे मूंखे इन सिज जी ऐं सिज जे रोशनी जो कसम आहे। वल क़मरी ज़ात तलाहा, ऐं मूंखे इन चंड जो बि कसम आहे, चंड जॾहिं यानी तुलू थिए ज़ाहिर थिए उन जो कसम आहे। वन नहार इज़ा जल्लाहा, मूंखे ॾींहं जे रोशनाई जो कसम आहे जॾहिं ज़ाहिर थिए। वल लैली इज़ा यग़शाहा, मूंखे राति जे टाइम जो कसम आहे जॾहिं उहो राति छांइजी थी वञे, उंधाई थी वञे। वल्लैली इज़ा यग़शाहा वस्समाई वमा बनाहा, ऐं आसमान जो कसम आहे जंहिं उन खे पैदा फरमायो। वल अर्दी वमा तहाहा, ऐं ज़मीन जो कसम जंहिं उन खे विछायो, उन ज़ात जो कसम। व नफ़्सियूं वमा सव्वाहा, ऐं नफ़्स जो इंसान जे ख़ुदि नफ़्स ऐं ज़ात इंसान जे कसम, ऐं जंहिं इंसान खे पैदा फरमायो उन जो कसम आहे। फ़अल्हमहा फुजूरहा व तक़वाहा, यकीनन रब्बुल आलमीन इन इंसान खे आला मक़ाम ॾेई करे ॿई रस्ता वाज़े ॾेखारे छॾिया आहिनि। यानी रब्बुल आलमीन इंसान खे अक़्लो फ़रासत सां नवाज़े करे जहन्नम जो रस्तो बि वाज़े फ़रमाए छॾियो, शैतान जो रस्तो बि वाज़े फ़रमाए छॾियो, ऐं पंहिंजो सिराते मुस्तक़ीम पैगंबरनि जो रस्तो बि, नेमतुनि वारो रस्तो बि, हमेशगी वारो रस्तो बि बयानु फ़रमाए छॾियो। ॿई शयूं अल्लाह सां इंसान खे सम्झाए छॾियूं आहिनि, छो जो अल्लाह सां फरमाए थो असां ॿई रस्ता उन जे लाइ वाज़े करे छॾिया आहिनि। चाहे उहो इंसान शुक्रगुज़ार थी करे पंहिंजे रब जे बंदगी में जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारे, या उन जी नाफ़रमानी करे पंहिंजे नफ़्स खे जेको आहे सो बुछड़ाइनि में मिलाए करे ज़िंदगी गुज़ारे।
ॿई रस्ता वाज़िह आहिनि, पर अलाह साईं फरमाए थो रस्ता त ॿई आहिनि, पर कामयाबी वारो रस्तो छा आहे? जंहिं पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फरमायो। क़द अफ़लह मन ज़क्काहा, एतिरियूं क़स्मूं खणी करे अलाह साईं फरमाए थो कामयाब शख़्स हुआ जंहिं पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फरमायो। यानी पंहिंजे नफ़्स जो तज़कियो फरमायो, नफ़्स खे चेक कई, नफ़्स जो मुहासिबो कई, पंहिंजे जान जो मुहासिबो कई, ॾींहं राति जो मुहासिबो कई, पंहिंजे ज़िंदगी जो जाइज़ो वरितई। केतिरे क़दुरु जेको आहे सो गुनाहनि में आहे, केतिरे क़दुरु उन जे अंजामनि में नेकियूं मौजूदु आहिनि। इहे सभई शयूं जेको आहे सो पंहिंजे ज़िंदगी में चेक कंदो रहियो। क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा, जेको बि इंसान तज़कियो कंदो कामयाब थी वियो। जंहिं इंसान इन पंहिंजे नफ़्स खे दुनिया में अचण जी जेका मक़सदु आहे उन खे विसारे छॾियईं, उन इंसान सम्झो जेको आहे पंहिंजे नफ़्स खे नाकाम करे छॾियो, नामुराद बनाए छॾियो। सहाबा इकराम पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करण वारा, पंहिंजे नफ़्स खे पंहिंजे ज़िंदगी जे हर टाइम ऐं महिल खे चेक करण वारा, एतिरे क़दुरु साहबनि जे अंदरि असां ॾिसूं था। हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे सो वञी करे रस्ते मां वञी रहियो आहे, हज़रत अबू बकर उन जे साम्हूं पेश थियनि था। परेशानी जी हालत में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन खां पुछनि था, हंज़ला कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं परेशान आहीं? हंज़ला चवणु लॻनि था, अबू बकर असांखे ख़दशो आहे, असां पंहिंजे नफ़्स जो जाइज़ो वरितो आहे, मतां असां मुनाफ़िक़ न थी वञूं। छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में हूंदा आहियूं, जॾहिं असां क़ुरान ॿुधंदा आहियूं, जॾहिं हदीस ॿुधंदा आहियूं, जॾहिं रब्बुल आलमीन जो ज़िक्र कंदा आहियूं, अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदा आहियूं, त असांजे ईमान जी कैफ़ियत जेका असां वधी वेंदी आहे। पर जॾहिं असां पंहिंजे घरनि खां यानी अल्लाह जे घरनि खां निकिरी वेंदा आहियूं, उन मजलिस खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं, उहे पंहिंजे घर वारनि में मशगूल थी वेंदा आहियूं, पंहिंजे कारोबार में मशगूल थी वेंदा आहियूं, पंहिंजे ॿनी ॿारे में मशगूल थी वेंदा आहियूं, त उहा कैफ़ियत असांजे अंदरि, उहा ईमान जी कैफ़ियत, उहा ईमान जी लेवल जेको आहे सो घटि थी थो वञे। ईअं थो थी सम्झां थो त मतां असां जेको आहे सो मुनाफ़िक़ न थी वञूं। ही छा आहे? साहबा इकराम पाण खे चेक कनि पिया। हज़रत अबू बकर जॾहिं हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला जी इन ॻाल्हि खे ॿुधनि था त फरमाइनि था, ऐं हंज़ला जेका ॻाल्हि तो कई आहे, इहा ॻाल्हि त मूं में बि आहे, मुंहिंजी बि इहा ई साॻी कंडीशन आहे, साॻी हालत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हली करे इन ॻाल्हि जे बारे में पुछा कयूं। ॿई ॼणा जेके से पंहिंजे नफ़्स जे तज़कियो कंदे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में पहुचनि था। फरमाइनि था, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं अल्लाह जा पैगंबर, असांखे ख़दशो आहे त असां मतां मुनाफ़िक़ न थी वञूं। फरमाइनि था, कहिड़ी ॻाल्हि जे करे तव्हां पाण खे मुनाफ़िक़ सम्झो था? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॿई साहबी पंहिंजे कंडीशन ॿुधाइनि था, हालत ॿुधाइनि था। ऐं अल्लाह जा पैगंबर, जॾहिं असां तव्हां वटि अचूं था, पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयूं था, पंहिंजे दिलि दिमाग़ में रब्बुल आलमीन जी जेको आहे सो यानी इबादत खे यानी उन खे हाज़िर कयूं था, उन जे गौर फ़िक्र कयूं था, असांजे साम्हूं जेको आहे सो रब्बुल आलमीन जी इबादत आहे, असांजे साम्हूं जेको आहे सो मौत जूं सख़्तियूं मौजूदु, असांजे साम्हूं क़बर जा अहवाल अची वञनि था, असांजे साम्हूं महशर जो मैदान अची थो वञे, असांजे साम्हूं जेके आहिनि से कई क़िस्म जा यानी मामला मरहला असांजे साम्हूं जॾहिं पेश थियनि था त असांजे ईमान जी कैफ़ियत वधी वेंदी आहे। पर जॾहिं असां हितां खां वेंदा आहियूं त उहा कैफ़ियत न रहंदी आहे ऐं असां दुनिया जे अंदरि मशगूल थी वेंदा आहियूं। अल्लाह जे नबी फरमायो, ऐं अबू बकर, ऐं हंज़ला, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे, इहा ई कंडीशन, इहा ई हालत जेको तव्हांजे हिन मस्जिद में आहे ऐं अल्लाह तबारक ताला जे इबादत में आहे ऐं उन मजलिस में आहे, इहा ई कंडीशन जेकॾहिं तव्हांजो घर जे अंदरि हुजे, कंहिं बाज़ार जे अंदरि हुजे, कंहिं मजलिस यानी तव्हांजे कारोबार में हुजे, त यकीन कयो त रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता तव्हांजे खट में अची करे तव्हां सां जेके से मुसाफ़ो कनि, हथ मिलाइनि,
यानी उहे सहाबा इकराम पंहिंजे नफ़्स खे चेक करण वारा आहिनि त मतां असांजे अंदरि का कमी कोताही का ग़लती जेका आहे अची वञे ऐं उन ग़लती जे करे उन कोताही जे करे असां तबाह बर्बाद न थी वञूं। अल्लाह से फरमाए थो असां ई तव्हांखे पंहिंजे मुहासिबे जो कमु ॾिनो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ऐं ईमान वारो रब्बुल आलमीन खां ॾिजो। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़दिन, हर इंसान जेको आहे सो चेक करे, हर नफ़्स चेक करे उन पंहिंजे आख़िरत जे लाइ मौत खां बाद वारी ज़िंदगी जे लाइ छा तयारी कई आहे। यानी पंहिंजो मुहासिबो कंदो रहे, पंहिंजे नेकिन जो भी चेक कंदो रहे, पंहिंजे गुनाहनि खे बि चेक कंदो रहे। ईअं न थिए जेको इंसान पंहिंजे नेकिन खे विसारे छॾे, गुनाहनि जे मथां गुनाह कंदो वञे, पोइ उन जूं नेकियूं बर्बाद थी वञनि ऐं आख़िरत में उहो नाकाम थी वञे। अल्लाह से फरमाए थो पंहिंजे नफ़्स जो चाहे मुहासिबो करणो आहे। जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्स खे चेक कंदो आहे त उन खे नफ़्स जेको आहे सो मुलामत कंदो आहे त जेको इंसान पंहिंजे रब जी नाफ़रमानी करे रहियो आहे, रब जो खाई करे एहसानात खे इस्तेमालु कंदे एतिरे क़दुरु पंहिंजे रब जो जेको आहे सो रब खां गाफ़िल थी चुको आहे। जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्स खे सोचींदो त रब्बुल आलमीन छाजे करे मूंखे दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे, जेकॾहिं आऊं हिन दुनिया जे अंदरि अची चुको आहियां त यकीनन मूंखे हिकु ॾींहुं हिन दुनिया खे छॾिणो आहे। मौत जेका आहे हर वक़्तु इंसान जे लाइ तयारु आहे। हर ॾींहुं जेको आहे सो गुज़रण वारो, हर जेका आहे सा राति गुज़रण वारे, हर ॾींहुं महीनो साल इंसान जे ज़िंदगी जे ख़ात्मे जे घंटी आहे, ख़ात्मे जे क़रीब आहे। इंसान खे जेका इहा ज़िंदगी मिली आहे, इन ज़िंदगी जे अंदरि मुहासिबो करे छॾे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए, हासिबू क़ब्ल अन तुहासिबू, इन खां पहिरीं तव्हां खां हिसाब वरितो वञे, इन खां पहिरीं जेको आहे सो तव्हांजो हिसाब किताब थिए, तव्हां जेको आहे सो पंहिंजे नफ़्स जो पाण हिसाब फरमायो, पंहिंजे नफ़्स खां पाण जेको आहे सो चेक कयो। इन खां पहिरीं जेको आहे सो तव्हांजे जनाज़े खे निमाज़ पढ़ियो वञे, तव्हां पंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे लाइ उन जी इबादत खे, उन नमाज़ खे जेको आहे सो शुरू करे छॾियो। यानी इन खां पहिरीं जो असांजे जेको ॾिनल मोहलत आहे उहो ख़तमु थी वञे त असां पहिरीं जेका असां इन जी तयारी करे वठूं। अल्लाह साईं फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे मोहलत मिली आहे, इहा मोहलत जेकॾहिं ख़तमु थी वञे, इहा टाइम इहो वक़्तु जेकॾहिं तव्हांजे ज़िंदगी मां ख़तमु थी वञे, वरी जेकॾहिं इंसानु चाहींदो बि इहो जेको आहे सो उनखे न मिलंदो। वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा, अल्लाह साईं फरमाए थो हरगिज़ असां उन इंसान खे मोहलत न ॾींदासीं जंहिंजो वक़्तु मुक़ररु अची वञे, जंहिंखे जेको रब्बुल आलमीन जे तरफ़ खां सॾु अची वञे, मौत जो टाइम अची वञे, उनखे हिकु सेकंड जे लाइ, हिकु मिंट जे लाइ उनखे वक़्तु मुक़ररु जेको आहे सो न मिलंदो। इंसान चाहींदो त आउं दुनिया में वञी करे पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयां, नेकिन सां मोहबत कयां, गुनाहनि खां पासो करे पंहिंजे आख़िरत जी तयारी करे वठां, पंहिंजे नामा माल जे अंदरि नेकियूं गॾु करे वठां। पर अल्लाह से फरमाए थो वलन युअखिर अल्लाहु नफ्सन, हरगिज़ रब्बुल आलमीन टाइम कोन ॾींदो कंहिं बि नफ़्स खे। अॼु असां दुनिया जे अंदरि मालो दौलत जे अंदरि, बनी ॿारे जे अंदरि, कारोबार जे अंदरि मशगूल आहियूं, पंहिंजे रब खे विसारे छॾिया आहियूं, पंहिंजे रब जे यादि खे जेको आहे सो विसारे चुका आहियूं, जो शैतान असांजे मथां ग़ालिब थी चुको आहे। अल्लाह से फरमाए थो वमन यअशु अन ज़िक्रि रहमान, जेको बि इंसान रहमान जे यानी यादि खां गाफ़िल थी वेंदो आहे, अल्लाह से फरमाए थो शैतान असां उन जे मथां मुक़ररु करे छॾींदा आहियूं। उहो इंसान शैतान जो ग़ुलाम बणिजी वेंदो आहे, शैतान उन खे पंहिंजे ई ग़लति रस्तनि में हलाईंदो आहे। अॼु असां ॾिसूं था पंहिंजे अखियुनि सां
हे रब्बुल आलमीन जा घर जेके से गैर आबाद आहिनि चंद माण्हू पर जे करे असां दुनिया जे अंदरि बाज़ारनि में हला वञूं था हज़ारे माण्हू मिलंदा असां जेको आहे सो इबादत जे अंदरि घटि माण्हू ॾिसूं था इहो छा आहे जो शैतान माण्हुनि खे कब्ज़ो करे छॾियो आहे शैतान ग़ुलाम बनाए करे गुलाम बनाए छॾियो आहे उन जे करे जो उहे इंसान पंहिंजे रब खां गाफ़िल थी करे पंहिंजे नफ़्स जो तज़किए करण जे लाइ तयारु न आहिनि पंहिंजे पाण खे सुधारण जे लाइ तयारु न आहिनि पंहिंजे रब जे तरफ़ अचण जे लाइ तयारु न आहिनि हीअ ज़िंदगी असांखे मिली आहे त असां ज़िंदगी जे अंदरि जेको आहे सो पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयूं जांच कयूं सुबुह शाम ॾींहुं राति जेका असांजी ज़िंदगी गुज़री रही आहे इन ज़िंदगी जे अंदरि जेको आहे सो पाण कुझु न कुझु तयारी करे वठूं आख़िरत जे लाइ कुझु महिनत करे वठूं हीअ दुनिया जी जेका बि ज़िंदगी आहे चंद ॾींहंनि जी आहे लम्हात जी आहे क़यामत जे ॾींहुं परेशान थी करे इंसानु ख़्वाहिशूं कंदो या लैतनी कुंतु तुराबा काश के मिट्टी थी वञा या लैतहा लम ऊत किताबिया परेशान थी करे उहे ख़्वाहिशूं कंदो हा कम इहा जेको आहे सो अफ़सोस काश के इहा किताब जेका असां मूंखे ॾिनल आहे न मां माल जंहिंमें गुनाह वधीक आहिनि इहो मूंखे न ॾिनो वञे हा या यक़ूल या लैतनी क़द्दमतु लिहयाती अल्लाह से फरमाए तो क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे अंदरि बाह जे अंदरि अज़ाब जे अंदरि उहो इंसानु ख़्वाहिशूं कंदो आरज़ू तमन्नाऊं कंदो यक़ूल या लैतनी चवंदो काश मां क़द्दमतु लिहयाती ऐं हिन ज़िंदगी जे लाइ आख़िरत जे लाइ काश कुझु तयारी करे वठां पोइ जेको आहे सो इंसानु ख़्वाहिशूं कंदो लेकिन का बि कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो न थींदो इन जे करे ज़िंदगी असांखे जेका मिली आहे इन ज़िंदगी जी असां गौर कयूं पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिशि कयूं इबादत ऐं जे अंदरि शौक़ु ऐं जज़्बो रखूं गुनाहनि खां पाण खे पासो कयूं गुनाहनि खां शिरक ऐं बिदत खां ज़ुल्म खां बेहयाई फ़ाहिशी ऐं बुराई खां इन्हनि खां पासो थी करे पंहिंजे दामन खे नेकिन सां भरियूं अल्लाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा अलैहिल बलागुल मुबीन हाणे आउं मुख़्तसिर नसीहत जे लाइ दावत ॾींदुसि मोहतरम जनाब शौकत सियाल खे उहो अचे असांजे